रेडियो पाकिस्तान हैदराबाद दिलचस्प गुफ्तगू ऐं मज़ाहिया ख़ाकनि ते प्रोग्राम पेश कजे थो गुलदस्तो। तहरीर कमर शहबाज। रिकॉर्डिंग इंचार्ज अहमद रजा। निगरान इंजीनियर तौफीक अहमद मेमन। सोती असरात आमिर अब्बास। मुआविन प्रोड्यूसर मोहम्मद अशरफ बलोच। ऐं पेशकश मोहम्मद यासीन जुणेजो। तर हाजिर है प्रोग्राम गुलदस्तो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सामईन। तंज़ो मिज़ा ऐं टैकड़नि सां गॾु गुलदस्तो खणी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। सामईन, असांजा सादा सूदा ॻोठाणा इलाज जे बारे में बिल्कुलु जुदा सोच जा मालिक आहिनि। वस पुॼंदे बीमारी सीमारीअ जो हाल घर वारनि सां बि न कंदा। ऐं साईं, जॾहिं हलण खां हलाक थींदा तॾहिं लाचार कंहिं वेझे अज़ीज़ खे जाफोर ॾींदा ऐं इहो वरी हकीम, तबीब, पसारिन, कंपाउंडरनि खां पोइ जॾहिं ॾिसंदो त मरीज़ बसि इझो आयो की आयो, तॾहिं वञी कंहिं डॉक्टर जी सलाह ॾींदो। सोभ जे डॉक्टर ॾिसे कूड़ी दवा त हमरा इन्हीअ ते घड़ीअ पेर डाहींदा, पर जे मिलेनि मिठियूं गोरियूं ऐं शरबत त पोइ थी सघे थो त 24 कलाक ॿिया बि इलाज जारी रखनि। साईं, चवनि था त अधो अधु बीमार डॉक्टर ॾांहुं वेंदे रस्ते ते ई चाक थी वेंदा आहिनि। बाक़ी जो अधु से तयारु थींदे ॾिसी नौबनो थी वेंदो आहे ऐं जेके बचा से अव्वल आख़िर बिल खे ॾिसंदे ई ठेंग ठपा ॾियणु शुरू कंदा आहिनि। हिकु डॉक्टर साहब पंहिंजी फ़ी ॿुधाए रहियो। चयईं, मां मरीज़ जे घर ताईं वञी ॾिसण जा 2000 रुपया वठंदो आहियां। जेकॾहिं मरीज़ मूं वटि क्लिनिक में ईंदो त 1500 रुपया फ़ीअ जा, जे फ़ोन ते सलाह पुछंदो त 1000 रुपया, ऐं जे माण्हू मोकिले मशवरो कंदो त 800 रुपया लॻंदसि। उते बीठलनि मां कंहिं पुछियसि, डॉक्टर साहब, भला जे रस्ते वेंदे को माण्हू अव्हां जे भरिसां लंघे वञे त उन खां घणो वठंदा आहियो? साईं, मुंहिंजा इहो त मसलो हो फ़ीअ जो, पर ही मसलो आहे इलाज जो। वेचारो अल्लाह ॾिनू ख़ान रिटायर्ड हुज़ूर मुख़्तियार कार सख़्त बीमार आहे। घर वारी आसरो लाहे वेठी आहे। आख़िरी सहारे तौरु डॉक्टर ॾांहुं माण्हू मोकिलियो अथनि। जेसीं डॉक्टर पहुचे तेसीं पाण था पहुची वञूं संदन घर ते। अल्लाह बचाई, आय मरा, अल्लाह बचाई, यानी गॉड सेव्ड in 1926 when I was हुजूर मुख्तियार कार। हाणे घणो थियो, हाणे घणो त न ॻाल्हाए, सख़्त बीमार आहीं। हाय मरा बचाई, अल्लाह बचाई, मरा कोन थो मरी, रख अल्लाह ते चढ़ी वेंदे। In 1926
when I was हुजूर मुख्तियार कार मूंखे कारी खंघ थी पई हुई ब्लैक कफ इन ज़माने में मुझे खंघ जे आवाज़ ते हिकु अंदर कंट्रेक्शंस बिल्डिंग ॾही पई बस बस हाणे त कारी खंघ कान्हे न हाणे मूंखे साई न चरी यानी ग्रीन जी बीमारी आहे पेर पीला थी विया अथमि ऐं यानी पीलो चप नीरा यानी ब्लू थी विया अथमि ऐं वार अछा थी विया अथमि यानी वाइट माण्हू त न थिए इंडलट थिए हर रंग जी बीमारी अथई अल्लाह बचाई यानी गॉड सेव्ड चवंदा आहिनि त बीमारनि सां चर्चा कोन कबा आहिनि डोंट कट जॉक्स विथ ऑल पीपल्स संजीव अधु बीमारी त तोखे घणे ॻाल्हाइण ॾिनी आहे राइट 100% राइट अरे मूंखे अधु छा सॼी बीमारी तुंहिंजे घणे ॻाल्हाइण ॾिनी आहे 2 मिंट बस करी त जेकर क्वाइट वेल थी वञा तोभां हिन माण्हू सां पुॼण त मुहाल आहे इन 1900 हाय मरां अल्लाह बचाई अरे मरां डाइंग डेड जानू जा पीउ हाय ही छा थी वियो तोखे छा थी वियो कुझु त ॻाल्हाए ज़बान त खोल अखियूं पट जानू जा पीउ बेगम साहिबा डॉक्टर साहब अचे पियो अरे मां लुटजी वियसि मां मरी वियसि डॉक्टर साहब मां बर्बाद थी वियसि सबर कर मूंखे ॾिसण त ॾे अरे खिलंदे चुप थी वियो साहब नथो खणे हाय मुंहिंजो घरवारो मूंखे अफ़सोस आहे जो अव्हांजो मुड़ुसु गुज़ारे वियो हाय हाँ अरे कूड़ो थी अल्लाह बचाई यानी गॉड सेव्ड मां मुओ न आहियां जीअरो आहियां अल्लाह बचाई हाणे तूं विच में न ॻाल्हाए डॉक्टर खे वधीक ख़बर या तोखे साईं मुंहिंजा मौत जी ॻाल्हि निकिती आहे त पोइ उन हमराह जी ॻाल्हि बि कंदा हलूं जंहिंखे ज़िंदगी ॾाढी प्यारी हुई थियो हीअं जो हिकु साहब जोतशीअ वटि आयो ऐं चयाईं जोतशी साहब पूरा 10,000 रुपया ॾींदोमांइ सिर्फ़ु एतिरो ॿुधाईं त मुंहिंजो मौत किथे थींदो जोतशीअ हैरान थी पुछो पर आख़िर इन मां फ़ाइदो उन माण्हू वराणियो फ़ाइदो इहो थींदो जो मां भुलिजी बि उन तरफ़ कोन वेंदुसि मूंखे हिकु ॿी ॻाल्हि थी यादि अचे जंहिंमें बि हिकु डॉक्टर जो ज़िक्र आहे ऐं डॉक्टर साहब वटि मौजूदु आहे पंहिंजी ॼातल सुञातल मशहूरु ऐं मारूफ़ नामवर पाड़े वारी सफ़ूरा सतसुरी अरे ओ अब्बा छोकर एक कंपाउंडर चा माई कंपाउंडर अरे हाउ अब्बा कंपाउंडर ए डॉक्टर साहब आए थोड़ा परे दी गाना माई गुंडा सभा मथा चढ़ो थी अची आई सदके वन्याई पुट रुगो इयो बुधाए त डॉक्टर साहब आए अरे मुन्या बाबा चयो माई कंपाउंडर ए करी छातो मुआ टंग भगा इज्जत सां थी ॻाल्हाई त वञी तो शिंग थींदो ए सुञाणई
घणो गोड़ कयई त तारा कढी तिरी ते रखंदी माई समझी छा तो पाण खे ये माई चोई माई न कर सफूरा सत सूरी मुंहिंजो नालो अथई हट परे थी मुंहिंजो अॻियां खां हट डॉक्टर साहब जा बि अंधेर आहिनि हेड़ा छोरा खणी रखिया अथसि पाण वटि मोल हे पाव बसरनि जो बि न वात त ॾिस केॾो कयो अथसि ए माई सफूरा कंहिं ते कावड़ी आहीं ए डॉक्टर साहब ए कंपाउंडर त को सुरीलो रखंदो कर ए हिन मुए जी त सिलाई उधड़ी पई आहे कंपाउंडर ते कावड़ी आई न ठहियो का ॻाल्हि कान्हे मां हिनखे पाण सम्झाईंदुसि भला तूं वे आराम सां वे चंडो कंहिं जाइ जो हा बिल्कुलु चंडो आहे तूं कर ख़बर माई कहिड़ी तकलीफ़ आहे तोखे ए मूंखे छो तकलीफ़ थींदी तकलीफ़ हूंदई तुंहिंजे इन घोड़े मुहांडे कंपाउंडर खे त पोइ भला हित कीअं आई आहीं ए कम सां आई आहियां कम सां भला इहो त मां बि ॾिसां थो त कंहिं न कंहिं कम सां तूं ज़रूरु आई हूंदी पर आख़िर कहिड़ो कमु आहे भला ॿुध डॉक्टर साहब इहो त ॿुधाए धंधो भला कीअं पियो हले हा शुक्र आहे सुठो पियो हले पर इन में तूं छो थी पुछीं ये माई मुंहिंजी शादी कराईंदी छा शादी कराईंदई इहो मुओ घोड़े मुहांडो मां छो शादी कराईंदी मैं हा भला इहो त ॿुध डॉक्टर साहब त वॾेरे जो छोकिरे जो मथो फाटी पियो हो इहो हाणे ठीकु त आहे न हा ठीकु आहे पर अञा बिल्कुलु ठीकु थियण में हुनखे महीनो 2 महीना लॻंदा हा पैसा त वॾेरे ॼाम ॾींदो हूंदई इलाज जा शुक्र आहे रोज़ पटी करे दवा ॾेई ईंदो आहियां मिड़ी 2-3 हज़ार रुपया मिलंदा आहिनि ॿुध भला हेॾा ॻाल्हि ॿुध वॾेरे मां टकल घणो कमाईंदे डॉक्टर साहब मिड़ी 1 लख खनि 1.5 लख खनि मिली वेंदा पर भाई तुंहिंजो हिन ॻाल्हि सां कहिड़ो वास्तो ये तूं छो पई पुछीं ए छो न पुछां ए मुंहिंजो वास्तो आहे आख़िर मां बि त ॿुधां तुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे मां पंहिंजो हिस्सो वठण आई आहियां हिस्सो ये छाजो हिस्सो ए कहाणी जो हिस्सो वॾेरे जे छोकिरे खे मग़ज़ वारी सिर ए मुंहिंजे बचड़े हई हुई साईं सफूरा सतसुरीअ जो बचड़ो को कमकार कंदो बि हुजे या न सा त ख़बर ख़ुदा खे बाक़ी मूंखे सो हिन वक़्तु हिकु अहिड़े नौजवान जी ॻाल्हि यादि आई आहे जो कम खां भॼंदो हो ऐं पहिरें नंबर जो क़ाइल हो दरअसल हू हिकु कारखाने में मज़दूरी कंदो हो कलाक अधु कमु कंदो हो ऐं पोइ लिकी छुपी कंहिं कुंड में वञी सुम्ही रहंदो हिकु ॾींहुं हू हमेशह जीअं कम जे वक़्तु निंड करे रहियो हो त एतिरे में सेठ साहब अची उतां लंघियो गौर सां नौजवान न ॾिठईं ऐं पोइ चयईं मौज कर पुट मौज कर जेतिरो घणो सुम्हणो अथई सुम्ही वठ इन लाइ जो जेतिरी देर बि निंड में हूंदे नौकरी क़ाइमु हूंदई अखि पटींदे ई बेरोज़गार थी वेंदे साईं मुंहिंजा रोज़गार बि किन थोरनि खे प्यारो हूंदो आहे दरअसल किन जे पोयां रोज़ी डोड़ंदी आहे ऐं के वरी रोज़ीअ जे पोयां डोड़ंदा आहिनि रोज़ी तूं सम्झी छो नथी मूंखे तोसां बेइंतहा मोहबत आहे बस इहो कूड़ आहे त पोइ सच छा आहे सच इहो आहे त तोखे मूंसां का बि दिलचस्पी कान्हे तूं मकार आहीं फरेबी आहीं ऐं दगाबाज़ आहीं हल मां वञां थी तोखे मुंहिंजी लाश तां लंघी पाए वञणो पवंदो ॿुधाई मां एतिरो इंतज़ारु करे नथी सघां एॾी संग दिल नथी रोज़ी अजय मां बेमौत मरी वेंदुसि
शुक्र आहे का त चङी ॻाल्हि कई चङो मां हाणे वञा थी बाय बाय रोज़ी प्लीज़ प्लीज़ अड़े अड़े छाजा राम भाट लाथा अथई छोरा छो त मुंहिंजी धीउ खे बदनाम करी ख्वाम खा ॾिस आंटी असां ज़ाल मुड़ुस जे विच में तुंहिंजो कमु न आहे ए मुंहिंजो कमु छो न आहे हू मुंहिंजी धीउ आहे हा त पोइ हूअ मुंहिंजी ज़ाल आहे तूं त को फॾे बाज़ माण्हू आहीं मूंखे अहिड़ी ख़बर हुजे हा त शादी खां अॻु ई तोखे गोली हणा हा या रोज़ी खे शूट करे छॾिया हा हा पर मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे आंटी तूं नालाइक आहीं इहो त तूं पंहिंजे मुड़ुस लाइ बचाईंदी हुईं ए मुंहिंजो मुड़ुस न अहिड़ो तो जहिड़ो हुजे हा खेसि ज़हर ॾेई छॾिया हा ऐं जे मुंहिंजी ज़ाल तो जहिड़ी हुजे हा त मां उहो ज़हर ख़ुशीअ मां पी छॾिया हा मसइलो इहो आहे सामाइन त माण्हू विफलंदा छो आहिनि के नशे में विफलंदा आहिनि के होश में विफलंदा आहिनि के पैसो ॾिसी विफलंदा आहिनि के वरी आदतनि विफलंदा आहिनि मूं केतिरनि ई माण्हुनि खे पंहिंजे मुंहुं खिलंदो ॻाल्हाईंदो ॾिठो आहे खिलंदो ऐं रोअंदो ॾिठो आहे पर तरसो तव्हां कॾहिं कंहिंखे पंहिंजे मुंहुं शाइरी कंदे ॾिठो हुजे त पक सम्झो त इहो बुलबुल बेक़रार आहे वीचारो शाइर आहे संदसि खुराक शाइरी आहे मानी मिलेसि न मिलेसि ॿ टे कलाम सो मिली वञनसि ज़िंदा रहण जो सामान मुहैया थी वेंदसि गोराम ख़ान ॿियो शहर अर्ज़ु कयो अथमि त उदर बुलबुला हितां हारे रहियो तुंहिंजो चमन में छा अरे सावा ॻाढ़ा विया गुल निकिरी रहियो तुंहिंजो चमन में छा भले ॻाल्हि त ॿुध इहे सावा ॻाढ़ा छा छा नज़र अचनि ई पंहिंजो शाइर जो तख़्यलु आहे गोराम ख़ान यार का कम जी ॻाल्हि कर बुलबुल बेक़रार साहिबु दा कम जी ॻाल्हि इहा आहे त ही पंहिंजो ॿियो कलाम ॿुधो उहो त ॿुधां थो पर चौथी चांहि पीअंदे भला चांहि हाय हाय चांहि ते बि शहर आहे त ॾिस चांहि चरी हाय हाय ताईं मलाए घणो थियो हूंदो चङी राति लड़ी वई आहे पंहिंजो गोराम ख़ाना मदहोशीअ में वक़्त जी ख़बर ई न रहंदी आहे राति लड़े त लड़े चांहि सड़े अड़े हा चङो थियो जो यादि ॾियारी चांहि इजो थो खणी अचां हाणे वरी छा खपे इन मुए त तपाए मारियो आहे चांहि खपे ॿियो छा खपे यार ए अध राति जो बि चाहे ए घर घाट कोन्हेसि छा फ़िलहाल त ई घर ई घाट बणाए वेठो आहे वींदो वींदो बि या कंदो असांजी बि निंड हराम हाणे मूंखे इन जी ॻाल्हि जी कहिड़ी ख़बर फासण खां पोइ चवंदा आहिनि त फथकण घड़ो ठाहे वठि यार हिकिड़ो कोप चांहि जो त ॼाणसि ॻाल्हि ॿुध मूंखे त अचे थी निंड आख़िरकार असां बि इंसान आहियूं 2-3 कलाक निंड असां बि लेणू या न इहे मूं तुंहिंजा दोस्त सॼी राति वेठा हूंदा त मां बि वेठी जाॻींदसि छा? मुंहिंजो वरी धूड़ जो दोस्त आहे हिकु दफ़े रेलगाॾी में मिलियो अची ॻोल्हे अची लधो अथई चांहि ठाहे वठे त कंहिं नमूने कयूंसि रवानो चाहे का ज़हर न मोकिलियांसि अड़े आस्ते ॻाल्हाए भागी किथे ॿुधी न वठे ॿुधे त चङो न वरी त न ईंदो परायो आराम फिटाए चङो चङो हाणे इहे ॻाल्हियूं पोइ कजांइ मां वञा थो अकेलो वेठो हूंदो तव्हां अची वियो मूं सम्झो त पंहिंजी वरी मुलाक़ात सुभाणे थींदी शायदि न न अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे चांहि पे पीतमि हा त मूं अर्ज़ु पे कयो त 9 कलाम लिखियो अथमि 400-500 शेर आहिनि हुकुम थिए त अर्ज़ु कयां पंहिंजो 400-500 शेर हा हा बसि तकड़ में एतिरा ई थी सघिया पंहिंजो के ॿिए मौक़े ते नथा रखी सघो
हेड़ो मौको पंहिंजो को ॿियो वरी बि सोचो भला सोचां हा त पोइ शाइर छो हुजां हा का गुंजाइश हुजे भला सम्झब छा सम्झो इहो ई त पाड़े वारनि जे आराम जो ख़्यालु थो थिए पंहिंजो मता संदन निंड न फिटी पवे किथे एतिराज़ न कनि सामाइन ॾींहं जो त अॻे ई रोशनी हूंदी आहे पर के माण्हू ॾींहुं हुजे या राति हर ॻाल्हि में ऊंदहि कयो वेठा हूंदा आहिनि हिन नौकर जो ई मिसाल वठो हिकु सेठ वटि हिकु नौकर हूंदो हो सेठ जो मथुसि वेसाहु ॾाढो हूंदो हो इन करे तिजोरीअ जूं चाबियूं संदसि हवाले करे छॾियूं हुयूं ऐं खेसि हर तरह जी छूट बि ॾेई छॾियूं हुयूं हिकु ॾींहुं सेठ जां खणी पैसा गणे त रक़म खुटी पई नौकर खे घुराए चयाईं अरे ॻाल्हि त ॿुध हेॾा पैसा था खुटनि पैसा साईं पैसा हा हा पैसा तो खयां आहिनि छा साईं मां रमूं मां हा हा तूं सच ॿुधाए खयां अथई या न साईं दरअसल साईं मूं रुगो घर वञण लाइ टैक्सीअ जो भाड़ो खयो हो टैक्सीअ जो भाड़ो खयो हुअई इहो त ॿुधाए त कराचीअ मां सठर कॾहिं लॾो वियो आहीं सामाइन इन्हीअ सेठ पंहिंजे नौकर खे ख़ुशि थी 3 ॾींहं मोकल बि ॾिनी ऐं खीसे जी ख़र्चीअ लाइ 1000 रुपया बि ॾिना हू जॾहिं मोटी आयो त सेठ पुछियसि रमू जी साईं बाबा तोखे 1000 रुपया ॾिना हुअमि ख़र्ची ऐं कुझु बचाया वठे या न या सभु ख़र्चे छॾियई साईं सभु ख़र्च थी विया फुज़ूल ख़र्चीअ जी आदत पइजी वई अथई निभागा अजायो सजायो ॾाढो ख़र्च थो करी न साईं मजाल आहे जो अजायो ख़र्च कयो हुजे त पोइ ॿुधाए भला कीअं खपाए उहे पैसा रमूं साईं हितां वियुसि रस्ते में त हिकु दोस्त मिली वियो पुराणो संगती हो सो वठी वञी होटल में मानी खारायोमांसि 200 रुपया बिल आयो वरी अञा ॿाहिरि निकितसि त वरी ॿियो दोस्त मिलियो उनखे बि वठी वञी मानी खारायमि उनजो बि 200 रुपया बिल आयो साईं वरी थोरो अॻिते थियसि त टियों दोस्त मिली वियो वरी उनखे बि वञी होटल ते मानी खारायमि बिल वरी बि 200 रुपया आयो साईं वरी थोरो अॻिते थियसि त भागो चोथों दोस्त अची मिलियमि उनखे बि मानी खारायमि उनजो बि बिल आयो 200 रुपया इहे त छा 800 रुपया ऐं बाक़ी 200 रुपया काॾे कयई बाक़ी बस साईं शायदि बसि साईं इहे ई 200 फिज़ूल ख़र्च थी विया निभाॻो साइमो जा हिकु माण्हू ताज़ो अमरीका मां मोटी आयो हो उतां जूं ॻाल्हियूं पे कयईं ऐं ॿुधंदड़ हैरान पे थिया चयईं त तव्हांखे ख़बर आहे अमरीका जी हिकिड़ी रियासत टेक्सास एॾी त वॾी आहे जो जेकॾहिं हिकु रेल गाॾी
फुल स्पीड में उन जे हिक छेड़े खां हलण शुरू करे त 24 कलाक गुज़रण बाद बि इहा रेलगाॾी साॻी स्टेट में हूंदी। हिकु माण्हू जो इहा ॻाल्हि ॿुधी रहियो हो तंहिं चयो त इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, अड़े असां वटि बि अहिड़ियूं रेलगाॾियूं मौजूदु आहिनि जे 2 ॾींहंनि खां पोइ बि साॻी जाइ ते बीठियूं हूंदियूं आहिनि। सामिन ॻाल्हि था कनि त हिकु ॿार जा माउ पीउ बेहद परेशान हुआ। ॿार हो दादलो ऐं प्यार मिलियो हुअसि घणो, इन करे तमामु घणो ज़िदी थी पियो हो। चइजे सेकड़ी त करे ॾेखारे ॿी। आख़िरकार तंग थी माइट खेसि वठी आया हिकु डॉक्टर वटि। डॉक्टर पुछियो त हिन ॿार खे तकलीफ़ कहिड़ी आहे। पीउ चयो त साईं ॻाल्हि ई न पुछो, छोकिरे असुल तपाए मारियो आहे। चऊंसि था हल त बीहो रहे, चऊंसि था बीह त हलणु शुरू कयो ॾे, चऊंसि त ओभर वञ त वञे ओलह, ऐं जे था चऊंसि त हल उतर त रुख थो रखे ॾखण ॾांहुं। डॉक्टर साहब असां त अची आज़ार में पिया आहियूं, ॻणती खाई वई आहे। आख़िरकार ही छोरो वॾो थी छा कंदो? डॉक्टर साहब ॾाढे आराम सां इहा ॻाल्हि ॿुधी ऐं पोइ चयो, घबराइण जी का ॻाल्हि कान्हे, मुबारक हुजेव, अव्हांजो पुटु वॾो थी रक्षा ड्राइवर थींदो। साईं अॻे ज़माने में शौक़ीन मथे खे भवाटी ॾियारण ख़ातिर चोडेलनि ते चढ़ंदा हुआ। हाणे इहो कमु रक्षा वारा मिंटनि में करे था ॾेखारीनि। घुमरियूं ई ॿॾींदा, लथे खां पोइ मुड़ुसि ढेरी, न लभंदुसि ओभर न ॾखण, पतो ई कोन पवंदुसि त कहिड़े वाट वञा। इन ते ॻाल्हि यादि आई त हिकु हमराह ज़ाल सूधो मोटर में सवार कंहिं ॻोठ जी तलाश में वञी रहियो हो। कंहिंखां पुछंदे बि सही या नक जे सिध ते हलंदो पियो वेंदे। कंहिंखां पुछां हिते त माण्हू न माण्हू जी बू। रस्ते में हज़ारे माण्हू मिलिया, कंहिं हिकिड़े खां त पुछी वठी हां। तूं त सफ़ा का चरी आई है, भला कंहिं ॻोठाणे खां मोटर झले रस्तो पुछण जी का अक़लमंदी आहे? इन में भला बुराई कहिड़ी आहे? सम्झी छो नथी? हिन जंगल में कंहिंखां बि रस्तो पुछण पाण खे ॾिसी वाइसी आज़ार में विझण जे बराबरि आहे, सम्झी? ये माण्हू फुरींदे देरी न कंदा आहिनि। पोइ मूंखे छा आहे? माठ करे हलंदो रह, जिते पेट्रोल खुटई उते बि ही को न को पाण ई धाड़ेल फुरे वेंदई। ये ॻाल्हि त वाह जी कई, असांखे कंहिंखां रस्तो पुछणु घुर्जे। न न, तोखे त माण्हू इझो था फुरीन, तूं छो कंहिंखां रस्तो पुछंदे? ये ॿेली मुंहिंजो हीअं न कठां, मां अॻे ई दिलि जो मरीज़ आहियां। त पोइ हीअं कर जो को कमज़ोर वाटहड़ू ॾिसी इन खां खणी ॾस पुछ। इहा बि लख जी ॻाल्हि हा। ओहो, हो साम्हूं हिकिड़ो माण्हू अचे पियो गाॾी झड़ियांसि थो। हा, जे दिलि ॿधी सघी त पोइ ज़रूरु झल गाॾी। या अल्लाह ख़ैर कदा मुंहिंजा मौला। इहो बि मूं खां थो पुछी? न न, मूं त ईअं पियो चयो, भला नालो अलाए छा अथसि? नाले सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे? पोइ बि कुझु त सॼासि न, एको नालो थो हुजे। गोहराम सॾीस, बहराम सॾीस, ॾातर ॾिनो, वाहिद ॾिनो, मोली ॾिनो, मिड़ई को बि नालो खणी वठ। हा हा, हाणे सम्झमि, मुंहिंजे ख़्याल में गोहराम ठीकु रहंदो। ज़ोर सां ओ दा गोहराम खान, हो ओ भाऊ गोहराम खान, ओ भाऊ गोहराम खान, हो ए मूंखे आई छा? हा हा, मुंहिंजा दा गोहराम खान, ये तोखे आहियां, भले ख़ुदा करण ॻोठ रांझे खान जो त ॾस ॾेम। ए ॾस जी ॻाल्हि त थी पोइ, पहिरीं इहो ॿुधायूं त तोखे मुंहिंजो नालो कंहिं ॿुधायो? नालो कंहिं ॿुधायो? नालो त ईअं मुंहुं धुके ते आहियो।
हई शाबाश ए त पोइ ॻोठ जे रस्ते लाइ बुको धुको छो नथो हणी सामीन जेकॾहिं धुके सां कमु हले हा त पोइ वेचारे वेसारी प्रोफेसर जो ही हाल न थिए हा ॻाल्हि हिन रीत थी जो हिकु प्रोफेसर साहब खे वेसर जो मर्ज़ त अॻे ई हो मथां वरी ख़ासि महिमान थी वियो हिकु संग बुनियाद रखण वारे जलसे में सोन ते सुहागे वारो कमु थी वियो तकरीर लिखी रखियईं खीसे में ऐं राही थियो तकरीब ॾांहुं आजियां थी वई सपासनामा पढ़िया विया तारीफ़ थी उनखां पोइ प्रोफेसर साहब संग बुनियाद रखण जी रस्म अदा कई साईं मुंहिंजा आख़िर में मेज़बान उथी अर्ज़ कयो त क़िबला प्रोफेसर साहब महिरबानी फरमाए हाज़रीन खे मौक़े जी मुनासिबत सां का तकरीर ॿुधायो प्रोफेसर वेचारो थियो सभु खीसा ॻोल्हे बीठो पर तकरीर हुजे त हथ अचे मेज़बान परेशान थी चयो साईं तकरीर प्रोफेसर लाचारीअ मां वराणियो तकरीर वारा काग़ज़ संगे बुनियाद जे हेठां रहिजी विया सो सामाइन अहिड़ो ई कुझु हाल हिन रेल गाॾीअ में बि थी रहियो आहे अचो त ॿुधूं यो पंहिंजो यो गुलर पुट जी दादा हवा ॻाल्हि त ॿुध को ॿुधे त कोन थो न न न न दादा को बि कोन थो ॿुधे भला इहो त ॿुधाए त तूं बि गाॾीअ में चढ़ियो वई न हा दादा हा इहो पंहिंजो इहो राणी बि चढ़ी आहे हा दादा इहो त ॿुधाए त ॿिया केरु केरु आहिनि दादा आऊं जाने गुलण खुदू वल्दू जन्नत हे गुलर पुट जी दादा भला इहो त ॿुधाए त गाॾी त हले पई न हा दादा हे इहो पंहिंजो इहो गुलर पुट जी दादा भला ॻाल्हि त ॿुध कंहिं ॿुधो त कोन न 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 हे कूड़ छो थो ॻाल्हाई मूं बि कोन ॿुधो इहो केरु आहे दादा कूड़ जो थो ॻाल्हाई मूं ॼण ॿुधो ई कोन्हे इहो पंहिंजो इहो केरु आहे दादा इहो आहे खुदू 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 हे तवे छा थो कुझु कोन थो चवे दादा कुझु कोन थो चवे हा तूं दिलि जाए कर ॾाढा ॾाढा मूंखे आहीं जा गुलर पुट हा दादा हू ॾिस हू पञा टीटी पियो अचे दादा टीटी हे केरु पियो अचे आस्ते ॻाल्हाए दादा हू किथे ॿुधी न वठे ये टीटी पियो अचे यानी टिकेट चेक करण वारो हा टीटी पियो अचे हे त पोइ भली अचे न ये पर दादा पाण वटि त टिकेट पकान्हे हे पर राणी त वेठी आहे न मां बाहि ॼे मुआ कुराड़ा झूर ॻाल्हि ॻाल्हि ते राणी थी यादि अचई राणी हे पंहिंजो इहो दिलि में न कजांइ चवंदा आहिनि न त दिलि खे दिलि सां राह थींदी आहे राणी तुंहिंजी दिलि कान्हे का दिलो अथई मुआ दिलो हे ॻाल्हि त ॿुध कंहिं ॿुधो त कोन न न न दादा न न न न न हा सो राणी मूं पे चयो त छोरा झलीस नथो पंहिंजे ॾाॾे खे ॾाॾे खे रुगो पुलिस धरे सघे थी ॿिए जी जाइ न आहे
त पोइ ॿधाईंसि छो नथो? रख अल्लाह ते जे तुंहिंजी दुआ लॻसि त आयो बीठो हे यो पंहिंजो गुलर पुट हे छा थी चवे? अजय ॾाॾा चवे थी त ॾाॾे जी दिलि सची थी ॾिसजे मूं सां। ॾाढो थी चवे में कीअं? न 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 हे त पोइ चवे छा थी? तव्हांखे चवे थी त मोगो आहे, ॻाटे लथो आहे। हे ॻाल्हि त ॿुध, हे कंहिं ॿुधो त कोन? अञा त ॾाॾा कंहिं कोन ॿुधो आहे। न न न न न न न मूं ॿुधो आहे कूड़ छो थो ॻाल्हाई? मूं ॼण ॿुधो ई कोन्हे है न। हे हो बक बक कहिड़ी पियो करे? कुझु कोन थो चवे ॾाॾा। हे यो आहे केरु? खुदू या खुदन ॾाॾा। पर ॾाॾा हू ॾिस अचे पियो टीटी, हू वेझो अची पहुतो आहे टीटी। हे पर ॻाल्हि त ॿुध, गुलर राणी किथे आहे? मां बाहि ॼयमो आ, वरी वरितई मुंहिंजो नालो, ॼाए धिको दरीअ खां। राणी हे पंहिंजो इहो कुझु सम्झ कर, हे कुझु होश कर। टिकेट कंहिं वटि बि कोन्हे, कुझु करिणो पवंदो। कंहिं ॿुधो त कोन? मूं ॿुधो हे इन्हीअ मां को जान छॾाईंदो या न? इन्हीअ मां त मां मिंट में जान छॾायां, पर ॾाॾा टीटी अची सिर ते बीठो अथई। अड़े चरबट, तूं थींदो केरु आहीं जो मुंहिंजे दादुले खे ईअं चई? परे थी बि त तारा न कढाए। माई तूं चरी थी पई आहीं छा? चरियो हूंदे तूं, चरियो हूंदई तुंहिंजो इहो पोढ़ो ॾाॾो। ॾाॾा छो बि चयो? इहो पंहिंजो गुलर पुट। जी ॾाॾा। हे छा थी चवे? ॾाॾा तोखे दुआऊं थी करे दुआऊं। आओ हे राणी, मूंखे त अॻु ख़बर हुई त तुंहिंजी मूंसां दिलि आहे। अड़े परे थी बि पोढ़ा खगा त विझ इन टांडो टोपीअ में। इहो पंहिंजो हाणे छा थी चवे? चवे थी त मुंहिंजो बि तोसां 32 दिलियूं आहिनि। दिलि तोखे ॾेई दर्द पिरायो, ओ दिलि तोखे ॾेई दर्द पिरायो। मूं इहो कोन थे चयो त राणी। मुंहिंजो नालो न वठ पोढ़ा खगा। गुलर पुट, हींअर छा थी चवे? ॾाॾा हीअ चवणु चाहे थी त तूं चुप कर, छोरा निभागा। इहो पंहिंजो इहो बिगिल फिरियल थो ॾिसजेसि। बिगिल त मां तव्हांजो थी फेरायां, इझो थी टीटीअ खे हेॾां सॾायांसि। ऐं इहो बि ॿुधाईंसि त तव्हां ॿई बिना टिकट जे आहियो। इहो वरी छा थो चवे? ॾाॾा टिकेट जी ॻाल्हि थो करे, टिकेट जी ॻाल्हि। हे पर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, कंहिं ॿुधो त कोन? न न न न न न न न न ॼाण ॿुधो, टीटी अची वेझो पहुतो आहे ॾाॾा। भली अचे, मां बि ॿुधाईंदोसांसि। बस कर खुदू पुट, को ॿुधी न वठे, विझाईंदे छा आज़ार में? त ॻाल्हि आहे त टिकेट तव्हां वटि बि कान्हे, जन्नत वटि बि कान्हे, वलू वटि बि कान्हे। हाणे कर ख़बर माई। गुलण पुट, बच्चो आहीं आहिस्ते ॻाल्हाए। आहिस्ते ॻाल्हायां, पर पहिरियों इहो ॿुधाए त वरी मूंखे चरबट सॼी न मुंहिंजा बचड़ा, सदको वञाए। अरे पोइ मूंसां झेड़ो कंदी? न मुंहिंजा मिठड़ा बचड़ा। हे यो पंहिंजो इहो मुंहिंजी बि त ॻाल्हि करियो न। तूं बस कर, पोढ़ा खगा के जाए जा। जन्नत सां ॻाल्हाइण ते वरी थी बढ़े। न मुंहिंजा दादला पुट न।
हे यो पंहिंजो यो को मुंहिंजो बि नालो त वठो न। बस नथो करी पोड़ा खग। भला भला मूंखे ख़र्ची ॾींदी आहे? छो न ॾींदसि पंहिंजे प्यारे खे। अरे मार पवई छोरा गुलर, हे मूंखे छो था विसारियो? चुप नथी अचई झूना। दादे खे सताईंदे। इन्हीअ खे मां बाहि ॾेई साड़ियां, नथो मरे न को थो मंजो छॾे। हे यो पंहिंजो वरी छा पई चवे? चवे थी त ॾाढो लखनि में हिकु हिकु हिकु। हे मूं त अॻे ई तव्हां सभिनी खे चयो पिए पर टीटी साहब अची वियो अथई ॾाढा। छाते झेड़ो लायो वेठा आहियो अवां सभई? छाते बि कोन, असां त खिल ख़ुशीअ जी ॻाल्हि कई साईं, शादी मुरादी जी बि ॻाल्हि कई। कीअं माई राणी? हा हा, ॿियो न त वरी छा? कंहिंजी शादी था करायो रेल में? साईं मूं पंहिंजे ॾाॾे जी शादी बि कराई ऐं ॾाॾे मुंहिंजी बि शादी कराई। ॿई गॾु आहियूं। हिन उमिरि में? हा छो न, हिन उमिरि में शादी थो करी पोड़ा? हा हा, ख़ैर आहे तव्हां ॻाल्हि कजो साईं। हे छा थो चवे? हाणे चवंदो। हे यो पंहिंजो यो छा थो चवे? चङो चङो, टिकेट ॾेखार। केॾांहुं पंध पियो आहीं परियां मुड़ुस? हे अब्बा, मेरे ते पिया वञूं। हे शाह भिटाईअ जे मेरे ते। भुलियो आहीं भुलियो, ॾाॾा ही गाॾी त हैदराबाद वेंदी। हैदराबाद छो वेंदी है? असांखे त मेले ते वञिणो आहे। चयमि त ही गाॾी हैदराबाद वेंदी, ईंदड़ स्टेशन ते लही वञिजो। चया छा आहियो, छा जो लही वेंदासीं साईं? या असांखे त मेले ते वञिणो आहे, मेले ते। अड़े हिन खे त को सम्झाए, अध मग़ज़ी अची अजायो बेज़ार कयो आहे। बाबा हीअ गाॾी मेले ते कान वेंदी, हैदराबाद वेंदी। माई ॿुधाए तूं केॾांहुं वेंदे? साहिब मेले ते था वञूं, भिट धणीअ जे मेले ते। ही छा, तूं बि मेले ते थी वञी माई? हा छो, मूंखे का झल आहे छा मेले घुमण जी? पर हीअ गाॾी त हैदराबाद पई वञे न। कोन वेंदी हैदराबाद, ख़ुदा कंदो पहिरीं असांखे मेले ते छॾे, पोइ जेॾांहुं मर्ज़ी पवेसि तेॾांहुं वञे। तूं त सफ़ा का चरी आहीं माई, ईंदड़ स्टेशन ते तूं बि लही वञजांइ। कर ख़बर छोरा, तूं केॾांहुं थो वञी? मेले ते हलो हलो मेले ते, नंढा वॾा मेले ते, पोड़ा पक्का मेले ते, हलो हलो मेले ते। तूं बि मेले ते? अव्हां माण्हुनि सां आहे त ख़ैर? ख़ैर आहे साईं, ख़ैर आहे। न तव्हां सां ख़ैर कोन्हे, तव्हांजो मथो फिरी वियो आहे। अरे ख़ुदा जा बंदा, गाॾी में वेहण खां अॻु पुछी पक कंदा कयो त हीअ गाॾी ओॾां वेंदी या न। तूं बि लहिजाए अॻी स्टेशन ते। छोकिरी तूं केॾांहुं थी वञी? मेले ते। घोड़ाड़ी घोड़ा, हिननि सभिनी त गॾिजी का सलाह कई आहे। अरे अब्बा ही गाॾी हैदराबाद वेंदी, मेले ते कान वेंदी कान। लहिजाए तूं बि ईंदड़ स्टेशन ते। तूं कर ख़बर केॾांहुं थो वञी? मां बि मेले ते वेंदुसि बेटा। तूं बि मेले ते? पर हीअ गाॾी त, हीअ गाॾी वेंदी मेले ते साईं, मेले ते। पर ही सभु कुझु छा आहे? इहो सभु कुझु बिल्कुलु ठीकु आहे साईं, बिल्कुलु ठीकु। हलो हलो मेले ते, हलो हलो मेले ते, पोड़ा पोड़ा मेले ते। पोइ त अड़े छोरा, छिक या ज़ंजीर त मां लहां हिन गाॾीअ मां। छो साईं, तव्हां छो लहंदो? मां ग़लति गाॾी में वेही वियो आहियां। मज़ाहिया ख़ाकनि ऐं दिलचस्प गुफ़्तगू ते मबनी प्रोग्राम पेश कयो वियो गुलदस्तो। हिन प्रोग्राम में जिन सदाकारनि हिसो वरितो उन जा नाला हिन रीत आहिनि:
डॉक्टर फारूक टालपुर, अमजद हिस्पाणी, जीवन खान घांगरो, डॉक्टर मजीद आबिद, अब्दुल मजीद मुगेरी, मोहम्मद मूसा चांडियो, नीलम कुरैशी, तहजीब आरा ईसानी, फिरोज लगारी, मुर्तजा मजबूर, ऐं मोहम्मद अशरफ बलोच। रिकॉर्डिंग इंचार्ज अहमद रजा। पेशकश हुई प्रोड्यूसर मोहम्मद यासीन जुनेजे जी। मुआविन हो मोहम्मद अशरफ बलोच। तहरीर कमर शहबाज जी हुई। निगरान इंजीनियर तौफीक अहमद मेमन। सोती असरात आमिर अब्बास। ऐं ही प्रोग्राम अवांजी ख़िदमत में रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां प्रोड्यूसर मोहम्मद यासीन जुणे जे पेश कयो।